قد صدقت الرؤيا إنا كذلك نجزي المحسنين صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सलातो दुरूद मोहम्मद आले मोहम्मद जे मथां बुलंद बावास अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबियों ने तौहीद सिखलाई, अपना जिस्म पत्थरों से जख्मी करा कर लोगों से कहा था पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह, खुदा के सिवा दाता कोई नहीं है। समझ लेता है जो शान मोहम्मद, समझ लेता है जो शान मोहम्मद, वो हो जाता है कुर्बान मोहम्मद। क़यामत तक करेगा रहनुमाई जहान वालों का कुरान और मोहम्मद, बुलंद इंसानियत को कर दिया है जहान वालों पे एहसान मोहम्मद। जिस दिल में मोहम्मद की मोहब्बत नहीं है, समझ लो कि किस्मत में जन्नत नहीं है। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल लो तो के मोहम्मद की गुलामी का। नबी की गुलामी दीन हक की शर्त अव्वल है, अगर है इस शर्त में खामी तो सब कुछ नामुकम्मल है। कुरान नूरानी शीशा तेनू सीधा राह दिखावे, कुरान नूरानी शीशा तेनू सीधा राह दिखावे, जो इस पे अमल करे उसे सीधा जन्नत ले जावे। काबिल एहतराम बिरादरान इस्लाम, सामईन इज़ाम, भुट्टा साहिबान, सुमरा साहिबान, समूरा आयल मेहमान, खुसूसन कादरपुर शहर जी बाशऊर आवाम। पढ़ी हुआ कुरान जंहिंजो वॾो शान, जंहिंमें जन्नत जो सामान अॼु खटे जेको जवान, पर मालिक तव्हां सां ते महिरबान। हू त एॾो मेहरबान जंहिं बणायो इंसान, कयईं मुसलमान, ॾिनई क़ुरान, मिलियो नबी आख़िर ज़मान, तॾहिं त हिन उम्मत जो मथां हुआ मान। ओ अदा वो सवट न कर वक़्तु ज़ियान, पढ़ी हुआ कुरान जंहिंजो वॾो शान।
क़ुरान जो ॿुधणु वाजिबु आहे। बिरादर मुकर्रम वडेरो अब्दुल गफूर भुट्टो और उन जो फर्जंद अर्जमंद कारी फारूक अहमद साहब भुट्टो जे दावत ते अज तव्हांजे हिन कादरपुर शहर में मस्जिद अक्सा में हाज़िरी नसीब थी आहे। मां मुबारक थो ॾियां उन्हनि नौजवाननि खे जिन खे क़ुरान करीम जे ॿुधण जो जज़्बो आहे, जिन खे इहो शौक़ु ऐं ज़ौक़ थी पियो जो अब्दुल गफूर उन्हनि जे सॾ ते अची वियो। इंशा अल्लाह क़ुरान पढ़ंदा शैतान भॼी वियो। खुशनसीब हो जो तव्हां पंहिंजा कमकार धंधादारी सभु छॾे अल्लाह जे घर में अल्लाह जे कलाम खे मुस्तफ़ा जे फ़रमान खे ॿुधण जे लाइ वेठा हो। छो त न ॾिठो आहे ख़ुदा, न ॾिठो आहे रसूलुल्लाह, ॾिठो आहे कलामुल्लाह। पूरी कायनात में ॿ शयूं हन, ॿी काई शइ नाहे। ॿ शयूं, हिकु ख़ालिक़ ॿियो मख़लूक़। टी शइ कोन्हे का। तवज्जो हूंदो त मां कुझु ॻाल्हियूं इल्मी थो बयानु कयां तव्हांजे साम्हूं। हैवानात, नबातात, जमातात, नूरी, नारी, खाकी, आबी, अर्शी, फर्शी सभु कायनात या मखलूक आहे। जन्नत, जहन्नम, अर्श, फर्श सभु मखलूक आहे। ख़ालिक़ अल्लाह, टी शइ कोन्हे का। आहे का टी शइ? ज़मीनो आसमान माबैन जेकी अल्लाह ख़ल्क़ी आहे सभु मखलूक आहे। फ़रिश्ता हुजनि, जिन हुजनि, इंस हुजनि, हैवान हुजनि, पखी परंदा हुजनि, जबल, नदियूं, बहार हुजनि, सभु मखलूक आहे। ख़ालिक़ हिकु अल्लाह, ख़ालिक़ हिकु अल्लाह। ही क़ुरान करीम ये ख़ालिक़ भी नाहे, मखलूक भी नाहे। चाहे अल्लाह जो कलाम, ये मखलूक नाहे। क़ुरान करीम ओ सौट्रा हेॾे तवज्जो, छड़ो वाइज़ ॿुधणो नाहे, ॿुधी सम्झणो आहे। हिकिड़ो हूंदो आहे ॿुधणो, ॿियो हूंदो आहे ॿुधी सम्झणो। ॿुधोसीं सयूं पर सम्झोसीं कोन, ॿी ॻाल्हि मज़ो न खाईंदी। ही क़ुरान करीम ख़ालिक़ जो कलाम आहे, मखलूक नाहे। जीअं ख़ालिक़ हुयो आहे रहंदो, तीअं क़ुरान बि हुयो आहे रहंदो। ओ सौट थोड़ो ठाहेसि, हा भल अंदर सिलो रखेसि। अल्लाह हुयो आहे रहंदो। छा तू मां कोन हासे, ज़मीन आसमान कोन हो, अल्लाह हुयो ऐं आहे ऐं रहंदो। ये क़ुरान करीम भी जीअं अल्लाह हुयो त क़ुरान भी हुयो, अल्लाह आहे त क़ुरान भी आहे। अल्लाह रहंदो हूंदो, क़ुरान भी हूंदो। छो त हे मखलूक नाहे, हे ख़ालिक़ जो कलाम आहे। मखलूक फना थींदी, काॾे विया अब्दा अजदा, काॾे विया वलीअ गौस कुतुब नबीअ, जंहिंजे करे ही जहान अल्लाह ठाहियो, बणायो, जोड़ायो। जो मुहम्मद मुस्तफ़ा दुनिया में आयो, दुनिया जो लायो थी पियो सजायो।
छो त हे जहान आरज़ी आहे, हे जहान आख़िर फना थींदो। फना ॾे धिकबो थो वञे। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा आमिना जे लाल महबूब ज़ुल जलाल फरमायो क़यामत वेझी आ। साईं जन फरमाया क़यामत एडी वेझी आ, एडी वेझी आ। साईं जन बिन आंगुरनि के मथी खणी करे फरमायो जीअं आंगुरनि जे विथिन में ये विथी जेको विच में आ इहा भी परे आ, क़यामत इन खां भी वधीक वेझी आ। कई वरिया साल गुज़री विया, 1.25 लाख नबी रसूल आया, आसमानी किताब भी रब नाज़िल फरमाया। ही कुरान करीम जॾहिं ज़मीन आसमान अल्लाह ठाहियो ई न हो, बणायो ई न हो, कुरान करीम जी रब पाण तिलावत करे लोहे महफूज़ में रखायो। रिवायात जे अंदर अचे थो 2000 साल पहिरियों कुरान करीम जी ज़मीन आसमान जे पैदा करण खां अव्वल अल्लाह पाण तिलावत कई ही। फरमायई बल हुवा कुरान मजीद फी लौहिम महफूज। कुरान करीम जी जुई जहान जगह लोहे महफूज हो। 2000 साल खां बाद में रब ज़मीन आसमान ठाहियो, बणायो, पैदा फरमायो। ज़मीन जे खिते ते रब करीम हैवानात, नबातात, जमादात, नारी मखलूक पैदा फरमाई। जिन्ननि जी मखलूक ज़मीन ते हुई। सिलसिलो हलंदो रहियो। अबुल बशर जो नंबर अची वियो। समूरनि जो अबो ॾाढो जनाब आदम अलैहिस्सलाम। उन जे तख़लीक जो नंबर थो अचे। रब कुरान में ज़िक्र फरमायो आहे व इज़ क़ाल रब्बुक लिल मलाइका इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि ख़लीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमाअ व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका वनुक़द्दिसु लका क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून। सभई सुभान अल्लाह। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पैदा करण जो अल्लाह तज़किरो तबसरो मलाइकनि जे मेड़ में कयो आहे। मलाइकनि अर्ज़ कयो आहे नहनु नुसब्बिहु बिहम्दिका, मौला तुंहिंजी हमद सना वाखाण असां ॻायूं था। इंसान जे पैदा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? मलाइकनि खे ख़बर ई कोन हुई त ख़ालिक पंहिंजे कलाम खे लोहे महफूज़ में रखायो कहिड़े मक़सद जे करे आहे। इहो कलाम कहिड़ी मखलूक ॾे ईंदो, कहिड़ी मखलूक खे मिलंदो? उहा मखलूक इंसान जी ज़ात आहे। इंसान जी ज़ात मखलूक आहे। तॾहिं फरमाई इन्ना अरज़नल अमाना अलस समावाति वल अर्ज़ि वल जिबालि फ़अबैन अन यहमिलनहा व अशफ़क़न मिन्हा व हमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। कुरान करीम खे अल्लाह नाज़िल पे कयो। जबलनि खे बि चयो। ज़मीन जे आॾो अल्लाह कुरान करीम खे पेशकश जबलनि ऐं ज़मीन ऐं आसमाननि जे साम्हूं
कुरान करीम जी पेशकश थी आ। जबलन इनकार कयो, ज़मीन इनकार कयो, आसमान इनकार कयो आ। इन कुरान करीम जो वज़न बार इंसान खयो आ। इंसान त खोड़ गुज़री विया, रब्बे काबा जो कसम आ। हा सवाल को नबी रसूल ज़मीन ते आया, सवाल को नबी रसूलन के उम्मतूं अता फरमायूं। पर ही कुरान करीम वारी नेमत उज़्मा मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा आमिना जलाल महबूब ज़ुल जलाल मुहम्मद रसूलुल्लाह के रब करीम के जणी हुई। ये कुरान कंहिंखे मिलियो आ? मुस्तफ़ा के ऐं मुस्तफ़ा जी उम्मत के। कुरान कंहिं ते नाज़िल थियो? कंहिं ते बाबा? मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हालांकि सवाल को नबी जमीन ते आया जनाब अबुल बशर आदम अलैहिस्सलातु सलाम हुयो त जन्नत में, पर निस्यान वेसर थी वयो। फनसिया आदम, वेसर थी वई, भुल थी वई। जंहिं वण खां अल्लाह जलियो उन वण जे वेझो वयो। निस्यान थी पयो, वेसर थी वई, यादगीरो लही वयो। अबुल बशर के अल्लाह जन्नत मां हेठि लाथो आ। बीबी हवा जेका तमां असांजी अमड़ ॾाढी बीबी हवा, हज़रत आदम अलैहिस्सलाम जी घरवारी, ॿई जन्नत में खाइनि पीअनि पिया, मज़ा माणनि पिया। पर अल्लाह जंहिं वण खां झलियो हो उन वण जे वेझा वेंदा विया। फनसिया आदम, अल्लाह क़ुरान में ज़िक्र कयो आहे, वेसर त थी वई आहे, वण जे वेझो त विया। पर हा जन्नत खसिजी वई, जन्नत मां लही पिया। ॿई जुदा हुया। हज़रत आदम अलैहिस्सलाम रिवायात जे अंदर अचे थो श्रीलंका में लथो आ। बीबी हवा जिद्दे में, जन्नत खां लथा। बीबी हवा जिद्दे में, ॾाढो आदम श्रीलंका। ज़मानो गुज़रंदो रहियो, 40 साल गुज़री विया, ॿी हिक ॿिए खां विछड़ियल हुया। जबले अरफा जे चोटीअ ते जनाब आदम अलैहिस्सलाम चढ़ी निहारींदो पियो आ। ॾिठई त साॻी घरवारी जन्नत में जेका हुई बीवी हवा साम्हूं ईंदी पई आ। हिते मुलाक़ात थी वई आ। सॾु करे बीवी हवा खे चवे थो, हवा ओरे आ, दुआ मां तो घुरां, आमीन तूं कजां। रब नाराज़ थी पियो आ। काफ़ी वरे गुज़री विया, साल गुज़री विया। रब खे अर्ज़ कयई, मौला सॾणु नथो अचे त सॾणु सेखार। मुंहिंजा रब करीम जे घुरणु नथो अचे त घुरणु सेखार। रब तूं नाराज़ थी पए, मुंहिंजा मौला तुंहिंजो पोइ बि दर न छॾियो आ। इन मंज़र के अल्लाह कुरान में ज़िक्र कयो आ। फरमायई, फतलक्का आदम मिर रब्बिही कलिमातिन फताब अलैहि इन्नहु हुवत तव्वाबुर रहीम। सभई चो सुभान अल्लाह। जनाब आदम अलैहिस्सलाम के अल्लाह चंद जुमला सिखाया। चंद जुमला, वे जुमला केड़ा हा? कुरान जी हिकड़ी आयत हुई। हजरत आदम अलैहिस्सलाम के कुरान करीम जी हिकड़ी आयत मिलंदी वई, पढ़ंदो वयो, दुआ में घुरंदो वयो, चवंदो वयो, रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। इतां औलाद आदम के सबक तो मिले, पंहिंजी औलाद के ॾस थो ॾे।
रब कावड़जी पवे व नाराज़ थी पवे व पो भी रब जो दर न छॾीजो। हेतिरो वरियो ज़मानो गुज़री वियो, हज़रत आदम अलैहिस्सलाम रब जो दर न छॾियो आहे। आख़िर रब खे अर्ज़ु कयो आहे, मुंहिंजा मौला जे घुरण नथो अचे त घुरण सेखार, जे सॾण नथो अचे त सॾण सेखार। रब घुरण सेखारियुसि, घुरण सेखारियईं। उहा क़ुरान जी हिकिड़ी आयत मिली, मालिक महिरबान एॾो थी पियो, दुआ में चवंदो वियो। हिकिड़ी आयत जे करे अबुल बशर जे मथां अल्लाह महिरबान थी पियो आहे। हेॾे मुहम्मद करीम खे रब करीम बिना घुर जे सॼो क़ुरान अता कयो आहे, बिना घुर जे। ही कुरान करीम लोहे महफूज़ में हो। कुरान करीम के अल्लाह लोहे महफूज़ मां खणाए करे दुनिया वारे आसमान ते रखायो। ओ जॾहिं दुनिया जे आसमान ते कुरान आयो, मुहम्मद मुस्तफ़ा के 40 साल गुज़री चुका हा। जलवे अफरोज़ हा, अमर जे पेट मां जाया, दुनिया में रहमत थी आया। पैगंबर जी बचपन भी आ, जवानी भी आ, शबाब जवानी भी आ। 40 साल ज़िंदगी पैगंबर जी गुज़री आ। खुदा जो कसम आ, 40 सालन जी ज़िंदगी गुज़रण खां बाद में हे लोहे महफूज़ खां क़ुरान दुनिया वारे आसमान ते अल्लाह रखायो आ। जिब्राइल खे ड्यूटी में लगायो आ। जिब्राइल जी रब्बे जलील हाणे तुझी ड्यूटी आया, कुरान करीम दुनिया वारे आसमान तां खणी करे जेतिरो हुक्म कयाए मुहम्मद मुस्तफ़ा ताईं पहुचाए जाए। जिब्राइल उस्ताद न आहे, जिब्राइल वास्तो आहे विच में। पोइ क़ुरान कॾहिं सूरत कॾहिं आयत, जे मुस्तफ़ा मके में त क़ुरान उते, जिब्राइल उते पियो खणी अचे। जे साईं जन मको छॾे मदीने आया त वरी क़ुरान उते पियो नाज़िल थिए। सम्झो था? जे मुंहिंजी ॻाल्हि ते तव्हांखे एतबार न अचे त जेकी बि सूरत क़ुरान जूं 114 सूरतूं आहिनि, हिक हिक सूरत जे मुंड में लिखियल आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लिखियल आहे न, हेॾो रुकूं लिखियल आहिनि, आयतूं बि लिखियल आहिनि, ऐं हेॾो लिखियल आहे त कहिड़ी सूरत आहे, मकी आहे या मदनी आहे, ईअं आहे या न? हाफ़िज़नि खां पुछा कयो इहा सूरत कहिड़ी आहे, चवंदा मकी। इहा सूरत कहिड़ी आहे, मदनी। छो त जेके सूरतूं मके में नाज़िल थियूं त उन सूरत जो नालो मकी, जेके मदीने में नाज़िल थियूं उन जी सूरतुनि जो नालो मदनी। इते ई ॻाल्हि पधरी आहे, पोइ ज़िद छा जी आहे? मुस्तफ़ा मके में आहिनि त मदीने में कोन्हनि। जे मुस्तफ़ा मको छॾे मदीने आया त हाणे मको ख़ाली आहे। हा, हाणे मको ख़ाली आहे। 10 साल मदीने पाक जे अंदरि मुस्तफ़ा ज़िंदगी पोइ गुज़ारी आहे। अॼु मुस्तफ़ा जो रोज़ो अतहर, जिस्मी अतहर मदीने में आहे, मके में नाहे। ॼमियो मके में आहे। हा साईं, ॼमियो मके में आहे। वरी हिजरत करे मदीने में आयो। आख़िरी ज़िंदगी जा ॾिहाड़ा ऐं महीना ऐं साल मदीने में। मुस्तफ़ा किथे आहे बाबा? हा, ॾिसी आया हो न रोज़ो अतहर, जंहिंमें दिलबर, अबू बकर, उमर, हा, जंहिंजे लाइ खुली वियो रोज़े जो दर। ये वफ़ादार, कुर्बदार, सचार पैगंबर जे भाकुर में थी, पैगंबर जे इन रोज़े अतर में थी गॾु थी। छो त साईं जन फरमाई आहे जाए जन्नत या। हालांकि साईं जन निशान दी करे ॿुधायो हो, मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्नह। साईं जन फरमाए हे मिंबर हे आयशा जो घर, बैत माना घर, अम्मा आयशा जो घर हो, जेका अबू बकर जी न्याणी मुस्तफ़ा जी प्यारी राणी मोमिननि जी अम्बड़ आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा। नबियनि जूं घर वारियूं चओ मोमिननि मुस्लमाननि जूं माइरूं आहिनि कि न? 3 क़िस्मनि जूं माइरूं आहिनि। घणनि क़िस्मनि जूं?
हिकिड़ी अमड़ू आहे जंहिं जनम ॾिनो ॼणियो हा न, हिकिड़ी अमड़ू आया जंहिं ॼणियो, हिकिड़ी अमड़ू आहे थींदी आहे जंहिं खीरु पीआरियो रिज़ाई अम्मा, इहा बि अम्मा आहे। ॼणियो हिकिड़ी आहे जे फौत थी वई या कंहिंखे बख़्श कयो वियो या कंहिं औरत जो खीरु पीतई, हा रिज़ा साबित थी पवंदी, हे बच्चो थी पियो हुनजो, इहा बि अमड़ आहे, रिज़ाई अमड़, खीर पीआरण वारी अमड़, ईअं न बाबा। हिकिड़ी अमड़ उहा जंहिं ॼणियो, ॿी अमड़ उहा जंहिं खीरु पीआरियो, टी अमड़ उहा आहे जंहिंजे लाइ रब जे क़ुरान चयो, रब जे क़ुरान फरमायो आहे त मोमिननि जूं माइरूं आहिनि, कंहिंजूं नबियनि जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि, पैगंबर जूं घर वारियूं ॿियूं